सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जी ॿीहर चूंड लाइ तारीख़ ॾेई छॾी। 22 जुलाई ते ॿीहर चूंड कराइण जो हुकुम। वॾी वज़ारत जा उम्मीदवार परवेज़ इलाही ऐं हमज़ा शहबाज़ बि 22 जुलाई ते ॿीहर चूंड कराइण ते मुतफ़िक़। ऑपोज़िशन हमज़ा शहबाज़ खे 17 जुलाई ताईं वॾो वज़ीर बरक़रार रखण लाइ राज़ी थी वई। PTI जे वकील बाबर रहमान चयो त इमरान ख़ान बि हमज़ा शहबाज़ खे 17 जुलाई ताईं वॾो वज़ीर मञण लाइ तयारु आहे। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ सुप्रीम कोर्ट खे 22 जुलाई ते पुरअमन चूंड यकीनी बणाइण जी ख़ातिरी कराए छॾी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चयो आहे त 3 महीननि जो बहरान 3 सेशन्स में हल करे छॾियो आहे। हमज़ा शहबाज़ लाइ वक़्ती वॾे वज़ीर जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदासीं। अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं जेके ॿिन्ही धुरियुनि लाइ क़ाबिल क़बूल हुजनि। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स में चयो त सियासतदान या पंहिंजा मसइला पाण हल कनि या असां वटि अची असांजी ॻाल्हि मञनि। सत्रह जुलाई को पाकिस्तान और पंजाब की अवाम बिलखसूस मियाँ मोहम्मद नवाज शरीफ और शहबाज शरीफ पर एतमाद का इजहार करेंगे। फिर आपने पहरा देना है कि अदालत उज़्मा जो इन्होंने स्टेटमेंट दी है वो इस पर कायम रहते कि नहीं रहते। जब वो हरासा का लफ्ज़ इस्तेमाल कर रहे थे, मैंने कहा मैं आपका वक्त जो है वो कीमती है। इख्तिसार के साथ मैंने कहा कि आप जानते हैं जिस तरह डिप्टी स्पीकर पर जानलेवा हमला किया गया और फिर कौन जो है वो शाबाशी के इशारे कर रहा था, किसने जो है वो इमरान न्याजी ने पूरी मुस्लिम लीग नून की जमात को इंतकाम का निशाना बनाया, आज वो किस मुंह से हिरासा करने का बात कर रहे हैं। मैंने कोर्ट ऑफ लॉ में कहा, मैंने कहा हम इंतकाम नहीं लेंगे लेकिन जो कानून है उसके मुताबिक जो है काम। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ चयो आहे त मूं अदालत खे ॿुधायो त मुंहिंजा वोट पूरा न हुजनि हा त मां अव्हां आरो पेश थियण बदिरां घर हलियो वञा हा। अवाम जंहिंजे बि हक़ में फ़ैसिलो कंदो उहो क़ाइदे ऐवान हूंदो। परवेज़ इलाही चयो आहे त आज़ाद इंशफ़ाफ़ चूंड जी उमेद आहे। हमज़ा शहबाज़ बि ख़ातिरी कराई आहे त सियासी मुदाख़लत ऐं पुलिस जो इस्तेमालु न थींदो। अदालती फ़ैसिलो जमहूरियत ऐं इंसाफ़ जी सोभ आहे। जेके शयूं असां चाहे रहिया हुआसीं उहे मञियूं वयूं आहिनि। हमारा मौक़िफ़ तो अब सिर्फ हमारा मौक़िफ़ नहीं रहा, अब तो हमारा मौक़िफ़ लाहौर हाई कोर्ट का मौक़िफ़ भी बन गया, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान का मौक़िफ़ भी बन गया और ये अब लीगल कानूनी मोहर लग गई कि हमज़ा शहबाज गैर कानूनी वज़ीर आला था। वो कभी भी वज़ीर आला मुंतखब हुआ ही नहीं था। हमज़ा शहबाज जो है वो 22 तक वज़ीर आला कंटिन्यू करेंगे क्योंकि चौधरी परवेज़ इलाही साहब ने उसके ऊपर कॉन्फिडेंस दे दी थी। अगरचे हमारा ये इरादा नहीं था लेकिन चूंकि चौधरी परवेज़ इलाही साहब ने कॉन्फिडेंस दे दी तो हमने फिर उनके जो है कॉन्फिडेंस के साथ हम चले गए। हम जो बात कह रहे थे कि हमज़ा शहबाज इलेक्टेड नहीं सिलेक्टेड CM है वो साबित हो गई, साबित हो गया। इलेक्टेड वो नहीं है, नोटिफिकेशन उनका एग्जिस्ट नहीं करता, उसको आर्जी तौर ना ही है ना शी है, अबूरी तौर पे आर्जी तौर पे अबूरी तौर पे पता नहीं क्या नया उन्वान उनको मिलेगा लेकिन वो एक मैं उन्वान ये समझता हूँ देना ज्यादा जरूरी है, गैर आईनी मशकूक वज़ीर आला। हाणे असांजो मौक़िफ़ बि अदालतुनि जो मौक़िफ़ बणिजी वियो आहे। सुप्रीम कोर्ट बि असांजे उन मौक़िफ़ ते मुहर हणी छॾी त हमज़ा शहबाज़ इलेक्टेड न पर सिलेक्टेड आहे। PTI अॻवाननि जूं ॻाल्हियूं। असद उमर चयो त 17 जुलाई जी नंढियुनि चूंडुनि खां पोइ पंजाब जो ऐवान मुकमल थींदो। फवाद चौधरी चयो त सुप्रीम कोर्ट में PTI जे उन मौक़िफ़ जी फतह थी त हमज़ा शहबाज़ इलेक्टेड न पर सिलेक्टेड आहे। असां हमज़ा शहबाज़ खे वॾो वज़ीर तस्लीम करण जा मुख़ालिफ़ हुयासीं। चौधरी परवेज़ इलाही जे करे असांखे मौक़िफ़ तां हथु खणणो पियो। बाबर रहमान चयो त हमज़ा शहबाज़ जी हैसियत गैर आइनी शकी वॾे वज़ीर वारी आहे। कोयला है, चाहे वो गैस है या तेल है, ये बिल्कुल इन आइटम्स की कीमतें आसमान से बातें कर रही हैं। टेंडर हमने जो मंगवाए उसमें यानी कई टेंडर्स में बिड्स नहीं आई, जो सेलर जो हैं उन्होंने बिड्स ही फाइल नहीं की। इससे हमें एक बहुत बड़ा सेटबैक हुआ। एक सरतोड़ कोशिश कर रहे हैं कि हम किस तरह लोड शेडिंग के ऊपर काबू पाएँ। अब हालत यह है कि अगर आवाम के लिए जब एक बहुत शदीद गर्मी में जब उनको पंखा न चले तो वो बददुआएं देते हैं, अगर गैस काटते हैं सनतों से तो वहाँ पर हमारी जो मईशत जो है वो मुतासर होती है, अगर गैस काटते हैं फर्टिलाइज़र प्लांट से तो हमारा जो ज़राअत जो है उसको ख़तरा लाक होता है, अगर गैस काटते हैं टेक्सटाइल से तो हमारी जो एक्सपोर्ट जो हैं
उनको धचका लगता है। तो इट्स अ वेरी वेरी डिफिकल्ट चैलेंज। लोड शेडिंग घटाइण जी ॾींहं राति कोशिश करे रहिया आहियूं। इंशाल्लाह बिजली जी लोड शेडिंग जल्द घटिजी वेंदी। लोड शेडिंग खे कंट्रोल करण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ख़ाम तेल ऐं गैस जा अघ आसमान ताईं पहुता आहिनि। महांगे तेल ऐं गैस सां बिजली पैदा कंदासीं त मुल्की नाणे ते भार पवंदो। असां त पाई बचाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। घरनि में पखो न हले त माण्हू हुकूमत खे पिटींदा आहिनि। सनतनि जी गैस बंदि कयूं त मईशत मुतासिर थिए थी। हुकूमत वॾनि चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। कल हमने पहली मरतबा इसके ऊपर टैक्स लगाया है अपनी हुकूमत में आने के बाद, 5 रुपए डीजल पे और 10 रुपए पेट्रोल पे। जो एग्रीमेंट किया था पीटीआई की हुकूमत ने इमरान खान की क़यादत में IMF से, उसके तहत हर महीने 4 रुपए बढ़ाकर 30 रुपए पेट्रोलियम के ऊपर PDL लगना था लेवी और 17% टैक्स लगना था। खान साहब के हिसाब से वो 65 रुपए और टैक्स लगना चाहिए। इसी तरह डीजल पे कल हमने 5 रुपए टैक्स लगाया है। खान साहब के हिसाब से 30 रुपए लेवी लगानी थी और 17% सेल टैक्स लगाना था। उसके हिसाब से 51 रुपए सेल टैक्स बनता है, 30 रुपए लेवी बनती है, टोटल 81 रुपए बनते हैं। हमने 5 रुपए लगाया, इसका मतलब है कि यहाँ से 76 रुपए और महंगा होना था। हम चाहें तो 2-3 महीने के लिए ये पार्टी कर सकते हैं, 2-3 महीने सस्ता बेच सकते हैं, लेकिन 2 महीने बाद आपके पास डॉलर खत्म हो जाएंगे। फिर अगर आप दिवाली की तरफ जाना चाहते हैं, ये श्रीलंका ने चॉइस करी थी। पेट्रोल ऐं डीज़ल ते असां सफ़ा घटि लेवी लगाई आहे। इमरान सरकार जे हिसाब सां पेट्रोल ते 70 रुपया लेवी लॻणु घुरिजे हा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीर चयो त हुकूमत पेट्रोल ते 10 ऐं डीज़ल ते 5 रुपया लेवी लगाई आहे। PTI हुकूमत IMF सां मुआहिदो तोड़े 233 अरब रुपयनि जो नुक़सानु कयो। असां बि चाहियूं त श्रीलंका जीअं आवाम खे सस्तो पेट्रोल ॾेई सघूं था, पर ईअं करण सां मुल्क जो ॾिबालो निकिरी वेंदो। गरीब मरी हो बाबा खुदकशी करण जड़ा थी आन ता त समझो त माण्हू रोडनि ते अचनि त बाबा माण्हुनि खे साह ई कोन ते रोड ते केरु ईंदो। असां रोज़ी त इहो सर पियो, असां सुबुह लाइ उते ई बीठा आहियूं, का शइ बि नथी आहे। रोज़ी माण्हू चढ़नि ई नथा, चढ़ण लाइ तव्हां माण्हू चवनि था असां पंधु वेंदासीं। अवाम पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लगातार वाध खे रद्द करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरा। मीरपुर माथेलो में गाह ऐं सुकल मानी खाई अनोखो एहतजाज। लालू रैंक में शहरी पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। हुकूमत खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में गाठे तोड़ वाध फौरी वापसि वठण जो मुतालबो। सिंध के मजीद 3 डिवीज़न जिसमें कराची, हैदराबाद और ठट्टा डिवीज़न शामिल है, इनके 16 अजला में बलदियाती इंतखाबात का अमल शुरू हो चुका है और इसमें पोलिंग इंशाअल्लाह 24 जुलाई 2022 को होगी। 172 रिटर्निंग ऑफिसर्स और 16 DROs हैं। इन 16 DROs में 2 DROs इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान के अपने ऑफिसर्स हैं, REC ठट्टा और REC हैदराबाद। बाकी 14 DROs डिप्टी कमिश्नर्स हैं। सिंध में दूसरे मरहले के बलदियाती इंतखाबात के लिए आर्मी और रेंजर्स की तैनाती के लिए मैंने इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान को रिक्वेस्ट कर रहा हूँ, और ताकि इंतखाबात को बेहतर अंदाज से और पुरअमन तौर पर कराया जा सके। सिंध में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में फ़ौज ऐं रेंजर्स मुक़ररु करण जी सिफ़ारिश। पहिरें मरहले में चूंडुनि लाइ थियल इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ चौहान चयो आहे त पहिरें मरहले में मुनासिब इंतज़ामनि सबबि रुगो कुझु पोलिंग स्टेशन्स ते अणवणंदड़ वाक़िया पेश आया। अमन अमान बरक़रार रखणु पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे रहियल 16 ज़िलनि में मकानी चूंडूं 24 जुलाई ते थींदियूं, जंहिं लाइ 13,518 उम्मीदवारनि नामज़दगी काग़ज़ जमा कराया आहिनि। ॿिए मरहले जूं मकानी चूंडूं पुरअमन बणाइण लाइ फ़ौज ऐं रेंजर्स मुक़ररु करण जी दरख़्वास्त कई अथऊं। ज़ाब्तनि जी भञकड़ी ते अमले ख़िलाफ़ डस्का वाक़े जीअं एक्शन कयो वेंदो। उम्मीदवारनि ऐं असेंबली मेंबर्स खे नाअहल करार ॾियण जो बि इख़्तियार रखे थी।
MQM पाकिस्तान फारूक सत्तार के पार्टी में वापस अचण जी दावत ॾेई छॾी। राब्ता कमेटी जे इजलास दौरान सिंध जी तकरारी ऐं गैर शफ़ाफ़ तकबंदियुनि ते गणती ज़ाहिर कंदे मुबैना ज़्यादती ख़िलाफ़ भरपूर जिद्दोजहद करण जो फ़ैसिलो। तर्जुमान MQM जो चवणु आहे त इजलास दौरान राय ॾिनी वई त डॉक्टर फारूक सत्तार ऐं ॿियनि अॻुवाणनि खे पार्टी में वापसि घुरायो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अवामी नेशनल पार्टी जे अॻुवान अमल वली ख़ान जी मुलाक़ात। मुल्की सियासी सूरत हाल ते ख़यालुनि जी ॾे वठि ज़रियनि मूजिबि ANP पारां हुकूमत सां धार थियण ते गौर करण बाद वज़ीर आज़म अमल वली ख़ान सां मुलाक़ात कई ऐं संदन ख़दशा मालूम कया। कुंभ पुलिस सहाफ़ी इश्तियाक सोढड़ जे क़त्ल जो केस दाख़िल करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल सहाफ़ी जी घरवारी जी फ़रियाद ते 6 ॼणनि ख़िलाफ़ FIR दाख़िल। जवाबदारनि में पीर बख्श, नबी बख्श, साईं बख्श, नज़र हुसैन, ज़ाहिद सोढड़ ऐं हिकु अणसुञातल शामिल। पुलिस 3 जवाबदारनि पीर बख्श, नबी बख्श ऐं साईं बख्श सोढड़ खे गिरफ़्तार करे वरितो। इलाइक़े वासियुनि मूजिबि सहाफ़ी खे प्लॉट जे तकरार तां क़त्ल कयो वियो। सहाफ़ी जे क़त्ल बाद वारिसनि ऐं सहाफ़ियुनि लाश सूधो थाणे आॾो एहतिजाज कयो हो। जैकबाबाद ज़िले में हिकु ॾींहुं दौरान कारियुनि जी तोहमत में 4 ॼणा क़त्ल। जैकबाबाद शहर जे जाफ़राबाद पाड़े में जुनूनी पुट कारियुनि जी तोहमत मिड़ी माउ आबदा परवीन खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार रियाज़ अहमद मरहिटो माउ सां कारियुनि जे इल्ज़ाम में उस्ताद खे बि क़त्ल कयो। जवाबदार साथी सां गॾु मुराद रक्षानी खे गोलियुनि जो खाज बणाए फ़रार। दौदापुर जे ॻोठु जाफ़राबाद में कारियुनि जी तोहमत में मिटो क़त्ल। जवाबदार शबीर कटोहर पंहिंजी ज़ाल महताब ख़ातून ऐं नौजवान अली मुराद कटोहर खे क़त्ल करण बाद फ़रार। ही मुंहिंजो पलो अथव मूंखे बचिड़ो ॾेई वञो। दस्तगीर भली कंदो मुंहिंजो आदे मूंखे ॾेई वञो। ही मुंहिंजो पलो अथव मुंहिंजो मिंट लथो मस मूंसां हिकु पल बि कोन दूर थींदो आहे। बचिड़ो मुंहिंजो मूंखे आई हिकिड़ो बचिड़ो मूंखे आई हिकिड़ो ते बादाम पइजी वियो रोज़ पइजी वियो। असांजे घर में खाधो पीतो आराम थी आयो आहे। हड्डियूं असांजूं चढ़ियूं पयूं आहिनि। ॾाॾीअ जो वात पटियो पियो आहे। असांखे महिरबानी कयो असांखे किथां ककर करे बि कढी ॾियो। आज़ाद कयो हीरे जे पुट खे आज़ाद कयो आज़ाद कयो आज़ाद कयो। पप्पा मोबाइल वठी ॾे पप्पा मोबाइल वठी ॾे मोबाइल वठी ॾे काल वठी ॾिनी। रानीपुर में 6 ॾींहं अॻु अगवा थियल नीगर आदेश कुमार जे घर में कोहराम मतयल पुलिस कार्रवाइनि जे दावाउनि बावजूद आदेश के बाज़ियाब कराइण में नाकाम। आदेश वालदेन टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान रोअंदे चयो त सिकी लधो पुट अगवा थियण ते घर में रोज़ राड़ो मतल आहे। आदेश के जल्द बाज़ियाब करायो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आदेश जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज जो सिलसिलो जारी। खोड़ा में क़ौम परस्त पार्टीज़ ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां मुज़ाहिरो। वॾे वज़ीर ऐं IG सिंध खां नोटिस वठी नीगर आदेश खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध जे चोटी एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जजिस के 21 ग्रेड में तरक्की ॾिनी वई। कानून वारे खाते जजिस के डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे उहिदे ते तरक्की ॾियण वारो नोटिफिकेशन भी जारी करे छॾियो। 20 मां 21 ग्रेड में तरक्की माणींदड़ जजिस में नदीम खान, वहाब तुन्यो, रहमान काज़ी, अयाज़ जोकियो, अख्तर खोखर, अली अहमद जान, शगुफ्ता काका, शबाना वहीद ऐं ॿिया शामिल। बड़ी बात है सर मेंटेन रखवाइएगा सर मेंटेन रखवाइएगा। बहुत बड़ा डिस्काउंट है 50 रुपीज। थैंक यू लाएंगे इंशाल्लाह। ऐसे ओके सर अल्लाह पाक ऐसे हुक्मरान हमारे वक्त में पैदा करें और नहीं मांगे इंशाल्लाह। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में पीपल्स बस सर्विस की एक गाड़ी में सवार थी मुसाफ़िरनि खे अचरज में विझी छॾियो। वॾे वज़ीर मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कई। मुराद अली शाह बिना मास्क जे सफ़र कंदड़ शहरनि खे मास्क भी ॾिना ऐं कोरोना वायरस खां बचाव लाइ SOPs ते अमल दरामद जो मशवरो भी ॾिनो।
ऐं भारतीय सुप्रीम कोर्ट पारां तोहीन रिसाल जो बयान ॾींदड़ बीजेपी अॻवान नुपुर शर्मा ते सख़्त कावड़ जो इज़हार। एक केस की ॿुधणी दौरान अदालत चयो त भारत में पैदा थियल छिकताण वारी सूरत-हाल जी ज़िम्मेवार नुपुर शर्मा आहे। खेस क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। भारतीय सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस सूर्यकांत चयो त नुपुर शर्मा पंहिंजे बयान सां माण्हुनि जी दिलि आज़ारी कई। मुल्क में हिन वक़्तु जेके कुझु थी रहियो आहे उन जी ज़िम्मेवार रुॻो नुपुर शर्मा ई आहे। नुपुर शर्मा जो तकरारी बयान ऐं उन खां पोइ इख़्तियार कयल मौक़िफ़ इंतिहाई शर्मनाक आहे। नुपुर शर्मा के हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में गुस्ताखी वारो बयान ॾियण तां बीजेपी तर्जुमान वारे उहिदे तां हटायो वियो हो। भारत के मुख़्तलिफ़ अदालतुनि में संदसि ख़िलाफ़ केस भी दाख़िल कराया विया आहिनि।